खैबर में मोरोजे सीनियर सहाफ़ी चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी के दादू शहर जे हिकु बाअसर MNA पारां कूड़े केसनि में फसाइण जूं धमकियुनि खिलाफ़ खैबर प्रेस क्लब जे साफ़ियुनि पारां सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबे जी घुर, जंहिंमें नायब सदर आसिफ अली मल्ला, नायब सदर इरफान अली शोक, इतलात सेक्रेटरी अब्दुल हई शोक, वर्किंग चेयरमैन निसार अहमद शोक, वाइस वर्किंग चेयरमैन मजर अब्बास मल्ला, हाजी खान मल्ला, अब्दुल सत्तार मल्ला, अब्दुल खालिक मीरजत, शेराज अली मल्ला जी अॻवानी में प्ले कार्ड बैनर खणी सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे इन्हनि जो चवणु हो त सिंध जे सोच चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी खे इंसाफ़ न मिलियो त पूरे सिंध में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। दादू में जो धमकी मिली MNA साहब जे तरफ़ां खलील में जो सिंधी सोच जो एडिटर आहे उनखे धमकी मिली उन लाइ असां मज़ामत करियूं था। बराए महिरबानी आला इख़्तियारनि खां मुतालबो इहो था करियूं त हिनखे पंहिंजी गिरफ़्त मां आंदो वञे। जे ॻाल्हि न आयो त असां सख़्तु एहतिजाज कंदा पूरी सिंध में जेके बि सहाफ़ी भाइर आहिनि सभई एहतिजाज कंदा। सिंधी सोच जे चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी असां इन जी भरपूर लफ़्ज़नि में मुज़ामत कयूं था ऐं जेके बाअसर जे शख़्स आहिनि उहे हुनखे कूड़नि केसनि में फसाइण जी कोशिशूं कंदा। असां इन लाइ असीं मुतालबो कयूं था वसवारनि खां त ख़ुदारा हिन सिंध जे सहाफ़ियुनि ऐं हक़ सच लिखण वारनि ते कुझु नज़रसानी कई वञे, हुननि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे। हीअ असांजो सीनियर सहाफ़ी आहे सिंध जी सोच जो, जेके जेको आहे धमकियूं मिली रहियूं आहिनि, असीं इन धमकियुनि जी पुरज़ोर मज़म्मत करियूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।